लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भले कार। हा इनाम पंहिंजूं ॻाल्हियूं पिया हलियूं। पोइ कराची यूनिवर्सिटी में टेरर चयो था तव्हां, जमियत जा ख़ासि माण्हू केरु? जमियत जा ख़ासि माण्हू सैफ़ुर रहमान हाणे त वकील आहे, उहो मुंहिंजो ख्यालु आहे हिननि जो कराची जे कंहिं इलाइक़े जो हिन महिल नाज़िम बि आहे, ऐं ज़रार ख़ान जेको तव्हांजो सहाफ़ी दी न्यूज़ वारो, ऐं अॼुकल्ह उहो इस्लामाबाद में। हा, ऐं ॿिया बि काफ़ी हिननि जा, हिकिड़ो फारूकी हो, ऐं बल्कि उस्ताद ई हुननि जा काफ़ी जमियत जा सपोर्टर हूंदा हुआ। त हिकिड़ो वॾो सपोर्ट कंहिं ॾिनी? ज़िया सपोर्ट जमात इस्लामी ख़ुदि हिकिड़ी पूरी पार्टी ही हुननि जे गॾु, उहा पाकिस्तानी सभिनी खां वधीक मुनज़िम पार्टी, ऐं हुननि जो हो मतिलबु जेका बि का प्रोग्रेसिव शइ थींदी हुई, जेका बि का लिबरल अप्रोच थींदी न, त उन ते मस्जिद खे हुननि हेडक्वार्टर ठाहियो, हुन में हथियार पिया हूंदा। ऐं असांजे साम्हूं असांजे दौर में 5-6 माण्हू मरी विया। शौकत चीमा, दानिश, ऐं हाफ़िज़ असलम, कदीर आबिद, जहानज़ेब, 5-6 इहे के प्रोग्रेसिव। असांजे साम्हूं इहो जेको आहे सो लाबी में वरी हिकिड़े दफ़े टीपू, सलामुल्लाह टीपू ऑपरेशन कयो जमियत जे ख़िलाफ़ु, असांजे बिल्कुलु साम्हूं अचे हुन फायरिंग वायरिंग कई हुते, ऐं उन में हाफ़िज़ असलम जंहिंमें मरी वञे। त उन्हनि जे ख़िलाफ़ु हाणे जमियत हिकिड़े पासे हूंदी, हिकिड़े पासे पीपल्स स्टूडेंट्स फेडरेशन खे घणी अहिड़ी एंट्री न हूंदी। पोइ उन जा जेके हमदर्द हुआ, जंहिंमें हितां जो महबूब पटेल थियो, अकरम क़ाइम ख़ानी लंडन में हाणे वेठो आहे उहो, ऐं रफ़ीक पटेल, ऐं साबरा बानू, ॿिया काफ़ी दोस्त, उहे पोइ प्रोग्रेसिव फ्रंट जे तरफ़ां ईंदा हुआ। वरी हिकिड़ो ॿियो वॾो ग्रुप हो लिबरल्स जो, जंहिंमें सरदार रहीम वारा ऐं मुस्तफ़िन काज़मी वारा इहे हूंदा। मां सम्झां थो अहमद शाह बि लिबरल में ई हो। ऐं वरी टियों उन्हनि सां जॉइन कंदो ग्रुप नेशनलिस्ट प्रोग्रेसिव अलायंस, उन में GSM बि हूंदी, पख्तून स्टूडेंट्स फेडरेशन, पंजाबी, सराइकी, बलोच, हा बलोच, BSO, इहे वरी सभु गॾिजी। ऐं पोइ जॾहिं जहिड़ा वधी विया ऐं प्रोग्रेसिव फ्रंट फेस न पियो करे सघे जमियत खे, त पोइ वरी ठाहियूं यूनाइटेड स्टूडेंट्स मूवमेंट। पोइ उन यूनाइटेड स्टूडेंट्स मूवमेंट में सुठी ॻाल्हि इहा ही त कराची यूनिवर्सिटीअ में इलेक्शन्स थींदियूं, यूनियन इलेक्शन्स, जंहिंमें हुसैन हक़ानी 2 दफ़ा असांजो प्रेसिडेंट थियो। हुसैन तॾहिं जमियत में हो, IR में पढ़ंदो हो, ऐं हक़ानी तमामु वॾो डिबेटर हो। न पर उहो इल्मी तौर तॾहिं बि ईअं हो या ठक न ठक हो, पढ़ियल लिखियल माण्हू ऐं मुक़रर टॉप जो। असां जेको आहे सो यादि आहे त नारो हिन जो लॻंदो हो, हक़ बात करेगा हक़ानी, सम्झो। त वरी असांजा बि वरी प्रोग्रेसिव माण्हुनि जा वरी नारा हूंदा हुआ, गधे चराओ जमातियो गधे चराओ, तुम्हारा नारा सब्ज़ है, गधे का चारा सब्ज़ है, गधे चराओ। वाह वाह। वरी उहो जवाब में असांजे ख़िलाफ़ु नारा हणंदा, त असां चवंदासीं न सुर्ख़ है एशिया सुर्ख़ है, पोइ चवंदा सुर्ख़ है न सब्ज़ है, एशिया को कब्ज़ है। सो अहिड़े तरीक़े सां ॾाढा ज़बरदस्त इलेक्शन में माहौल थींदो। लंडन अमेरिका मां माण्हू ॾिसणु ईंदा असांजी इलेक्शन्स। उन में जेको आहे सो आख़िरी राति वरी प्रोग्रेसिव फ्रंट जो हिकिड़ो शमा बरदार जुलूस निकिरंदो हो, जेको गर्ल्स हॉस्टल ते वञी ख़तमु थींदो, त उते जेके कामरेड जूं कला पासूं धार हूंदियूं। सो इन माहौल में मुंहिंजो मुसलसिल वास्तो GSM सां रहियो। ऐं पोइ असांजा जेके दोस्त हूंदा हुआ, ख़ुर्शीद अब्बासी, इसाक़ तुनियो, अली अहमद पंवर, ऐं ॿिया बि काफ़ी दोस्त हुआ, उहे लीड कंदा हुआ। असां बि उन ई हिकिड़े हल्के में हूंदा हुआसीं। पोइ हिकिड़े दफ़े थियो पंजाबी स्टूडेंट्स वारनि सां असांजो जहिड़ो, उहो जहिड़ो तमामु वधी जो वियो त असांखे त पंहिंजा हाल सारिया पिया हुआ। त हाणे कराची यूनिवर्सिटी वारा हेॾे पंजाब हिननि जे टेरर खे त किथे था मुंहुं ॾेई सघनि। पोइ मां खे छा कयो जो राति जो रहमतुल्लाह इसबाणी आयल हो असां वटि महिमान थी, उन मां चयो उस्ताद जेकॾहिं कमक न पहुती त पोइ कमु असांजो पूरो आहे। पोइ NEDM जा दोस्त बि असांजे सपोर्ट में आया,
मेराण यूनिवर्सिटी जो जेको वाइस चांसलर हो असलम मुकेली, इन बि ॾाढी हिकिड़ी ॻाढ़ी पटी ॿधी ऐं मोर्चे ते वञी बीठो, वाह, वाह। डबल बैरल बंदूक खणी। अहिड़ी तरह दाऊद जा दोस्त अची विया, उहे बि बीठा। ऐं कुझु असांजा पंहिंजा जेके पोइ बाद में को सेक्रेटरी थियो, को जेको वाइस चांसलर थियो, को वॾे उहिदे ते पहुतो, इहे सभु इन जहिड़े में शामिलु आहे। पोइ असां हलिया वियासीं सिंध यूनिवर्सिटी। सिंध यूनिवर्सिटीअ में वञी मां सॼी ॻाल्हि कई गुल मोहम्मद जखराणी सां। ऐं पोइ असांखे हुननि ॿ गाॾियूं हिकिड़ी असां खणी वियासीं, ॿी गाॾीअ में आया पंहिंजो शफ़ी करनाणी हो, अनवर करनाणी हुनजो भाउ, ऐं पंहिंजो मुंहिंजो ख़्यालु आहे फ़कीर दाद हो, डॉक्टर कादिर बाद में आयो। ऐं त अहिड़े नमूने सां हाणे हलण महिल वरी हिकिड़ो हेॾो हथियार पवार त ठीकु ठाकु हुया ॿिनी गाॾियुनि में, पर हलण महिल हिकिड़ो वॾो दॿो ॾिनो, उहो वरी मां विच ते वेठोसि त मूंखे ॾिनो। मां सम्झो त हाणे हिन में कुझु जेके आहिनि से को हूंदा अहिड़ा गोलियूं वोलियूं हूंदियूं जेके ठीकु आहे। पोइ जॾहिं हिते लथासीं त उहो सभु खिलनि पिया, त मां हुननि खां पुछो त छो खिल जी ॻाल्हि कहिड़ी आहे? चई इहो दॿो कोई बि न पियो खणे, इन में उहो मेड इन सिंधु देश बम पियल आहे। जेकॾहिं कुझु सोरो हेठि मथे थिया त तूं त हुजे हा। अच्छा, उन्हनि जा हथ जा ठहियल आहिनि। हथ जा ठहियल जेके। पोइ उहो ईअं पोइ उहो वरी झगड़ो थियो, तमामु तेज़ी अची वई। पोइ हासिल बिज़न जेके विच में आंदोसीं उनजो असांजो ठाह करायो। त तव्हां हिकिड़ो ॾिसो वैरायटी, माना होॾां जहिड़ा बि हलनि पिया, होॾां तंज़ीम साज़ी बि हले पई, इलेक्शनूं बि हलनि पिया, पढ़ाइयूं बि हलनि पियूं, हल्का फुल्का इश्क बि हलनि पिया। इहे सभु शयूं इन्हनि माना कराची यूनिवर्सिटीअ में असांखे जेको हेॾां जेको सिविक अंडरस्टैंडिंग हुई न, उहा असां पैदा कई। ऐं इन में एॾा दास्तान आहिनि जो मां जेकॾहिं तव्हांखे ॿुधायां। हिकिड़ो असांजो दोस्त उमराणी हूंदो, उहो उनखे जेको आहे सो उमराणी जो नालो छा आहे? न उहो नथो खण, नालो त खणंदो न हिस्ट्री लाइ यार। तव्हां उमराणी असांजो दोस्त हूंदो हिकिड़ो शरीफ़ तालिब चओ न, बसि ठीकु आहे। सो उनखे हिकिड़ी छोकिरी चई त मूंसां बसि कमु तयारु आहे। हाणे मां चयो भला ॾेखार हली। पोइ ईअं हिकिड़े जलसे में वियासीं त हुन मूंखे चयो त साम्हूं ॾिस जेका तोखे इहा पंहिंजो ठुल्ह नज़र अचे थो? मां चयो हा अचे थो। चई इन जे अॻियां हिकिड़ी टेबल पई आहे। मूं चयो हा नज़र अचे थी। उहा बि चई टेबल जे भरिसां हिकिड़ी माई वेठी आहे। मूं चयो हा उहा बि नज़र अचे थी। इन जे पोयां हिकिड़ी ॿी माई आहे जेके हिन में मफलर वेड़ियल आहे कंध में। सो मां चयो हा इहा बि नज़र अचे थी। चई इन खां खॿी हथ ते जेका वेठी आहे न, इहा जेका मूंखे वणे थी। त माना एतिरी आयलो भीड़ चांडी माना त एतिरी इन क़िस्म जो माहौल हो। त पर विद द पैसेज ऑफ टाइम पोइ उहे ई दोस्त ऑफिसर थिया ऐं सुठियुनि पोस्टुनि ते आया। ई थियो त कराची यूनिवर्सिटी एक्चुअली हिकिड़ो ठाहियो हर भला। इन खां पोइ तव्हां वरी वियो सिंध यूनिवर्सिटी? हा, पोइ बसि वरी हितां जो थियो। हाणे जेका हॉस्टल में रहाइश आहे ऐं जेको आहे सो स्टूडेंट लाइफ जो हिकिड़ो अहिड़ो चस्को हो जो चयोसीं त हाणे भला हिते वरी भई खून बून बि जाम थिया, सॼी गंद थी वियो, पाबंदियूं, रेंजर्सूं, हे हो। पोइ वरी मां सिंध यूनिवर्सिटी में आयुसि। पोइ IR में हुते मां मास्टर्स कई। हितां बैचलर कयव? हितां ऑनर्स कई। ऑनर्स कयो? 3 साल रहियो? 4 साल रहियासीं। मां ऑनर्स 4 साल न 3 सालनि जी ही, पर मां MA जा बि कोर्सिस करे छॾिया। पोइ हिकु अधु कोर्सिस जेको आहे न करण जे करे MA जी डिग्री न वठी सघियुसि। पोइ वञी कयमि हुते डिस्टिंक्शन सां फर्स्ट क्लास फर्स्ट IR में सिंध यूनिवर्सिटीअ में। केरु हुयो हुते? चेयरमैन हो ख़ालिद शहीद आख़ून, पर उस्ताद ॾाढा सुठा। पंहिंजो लुत्फ़ुल्लाह मंगी साहब हो, अब्दुल ख़ालिद चाचड़ हो, लतीफ़ तुनियो हो, माताब अली शाह हो, ऐं सभु माना सुठा पढ़ियल लिखियल हिकु अधु खे छॾे। मैडम माता बि, मैडम परवीन आफरीदी, इहे ॾाढा सुठा उस्ताद हुआ। पोइ उते वरी पोइ उहो साॻियो जीअं सिंध वारो चकर शुरू थी वियो। ॼण तव्हां मोकल तां मोटी आहियो। पंहिंजो ख़ूब गुज़रेगी जब मिल बैठेंगे दीवाने दो। हा, हुते त दो खां कमु चढ़ेलो। पोइ इहे वरी सभु असांजा लाड़काणे जा डामिनेशन में हुया। हुते इकबाल तुनियो, दरिया ख़ान, समंदर ख़ान हड़ई हुआ, ज़ुल्फ़कार मंगी, पोइ रोशन बुरड़ो, गौस अली शाह,
ये सभु खड़ताली पंहिंजो कामरेड DSF वारा इन्हनि सां सभिनी सां दोस्तियूं रशीद राजड़ खां वठी लाला रहमान समूह ही जेके माना हर उन सां पार्टी जे दोस्तनि सां थी पर सिंध यूनिवर्सिटी में ओवरऑल इहे जेके वॾा वॾा जहिड़ा थिया असांजे अखियुनि साम्हूं थिया पंहिंजो जेको ही कीरियो हो सतार कीरियो इन जो ज़ुल्फ़कार मंगीअ जो वॾो जहिड़ो थियो सतार कीरियो यूनिवर्सिटी में पढ़ंदो हो छा? सतार कीरियो होॾे हो LMC पर मदद जे लाइ आयो हो उते ज़फ़र वारा ज़फ़र राजपर वारा जेके आहे न उन माइट रहा उहे LMC में हा त उन्हनि जे इन में कांड ते हा कांड ते आयो हो चवंदा ज़रदारी साहिब बि अचे रहे पियो त उन्हनि वटि बहरहाल तिमत बिल ख़ैर उतां जेको आहे सो निकिरी ऐं न हाणे हुते कामरेड जो मिलियव त तव्हां दलील जो पासो वरितो? हा दलील जो पासो असां जेको आहे न मुंड खां ई असांजो जेको ग्रुप हो उहो जेको प्रोग्रेसिव लिबरल ऐं पढ़ियल लिखियल माण्हुनि जो हुयो ग्रुप जंहिंमें फैज़ुल्ला पीरज़ादो हो पंहिंजो थेबो हो रसूल बख्श हुसैन बख्श या रसूल बख्श थेबो GSN जो प्रेसिडेंट बि थियो पोइ मरकज़ी प्रेसिडेंट त हेॾां परियां मेरहाण में जेके दोस्त हुया करनाणी साहिब वारा ॿिया काफ़ी उते दोस्त इहे पोइ सभु हिकिड़ो हूंदो हो चीफ जस्टिस साहिब बि उन दौर में इंटरनेशनल हॉस्टल में मथे 63 नंबर कमरे में रहंदो मुंहिंजो ख़्यालु आहे मैथमेटिक्स में हुनजी MSc मैथमेटिक्स में बि कयईं ऐं पंहिंजो जाम फताह समेत जो शायदि हुनजो रूम पार्टनर हूंदो हो तरक़ी पसंद पार्टी वारो घोटकी वारो हा त उहो मज़ा लॻा पिया हूंदा सॼो ॾींहुं जहिड़ा हूंदा रोशन बोर्डे जा ऐं गोस रोशन त तर जो थियो न रोशन हेॾां जो बान सैदाबाद न मुंहिंजो तर जो थियो तर जो हा सो अहिड़ी तरीक़े सां वाइस चांसलर हुयो मज़र लक सिद्दीकी ऐं पंहिंजो ताज़ो टोड़ी फाटक जो वाक़ियो थियो हो 84 हा 84 त उन में जेको आहे पोइ हुन सेंसिबल तरीक़े सां यूनिवर्सिटीअ खे संभाले हलायो सिद्दीकी साहिब न त इहो ॾाढो डिफिकल्ट हो इनाम छा हो 84 हिकिड़ो ट्रोड़ी जो वाक़ियो ट्रोड़ीअ जो वाक़ियो हिकिड़ो एडवेंचर हो ऐं उन में मां सम्झां थो त इहो खामखा जो हिकिड़ो ॻाल्हि वधी वई न त हुननि जॾहिं बसूं रोकियूं त हुननि जो जेके हुया उन्हनि जो मुतालबो त भई फलाणा माण्हू वञनि था लाड़काणे जे तरफ़ या सने तरफ़ तव्हां इहे बसि सरेंडर कनि मां हुन में गुलमोहन जखराणी हो सतार मोरियो हो इकबाल तुन्यो हो कुझु ॿिया 2-3 दोस्त हुआ जेकॾहिं उहे सरेंडर कनि त मां सम्झां थो का न थिए पोइ हिननि सरेंडर न कयो हिननि सां बि हथियार गॾु हुआ पर उहो उन ॾींहुं तइ करे आया हुआ त बाबा हिनखे हिकिड़ो ताक़त जो मुज़ाहिरो बि करिणो आहे हिननि खे नाहे वञणु न ॾींदासीं पोइ मूंखे लॻे जेतिरे क़दुरु मूंखे यादि आहे उन दौर में मां अञा कराची सिंध यूनिवर्सिटी न आयो हुउसि पर कराची यूनिवर्सिटीअ में हुउसि मूंखां टोड़ी फाटक खां पोइ मां सिंध यूनिवर्सिटी में आयुसि पोइ हेॾां को मां हुननि खे ड्रेजाइण जे लाइ जीअं कंदा त असांजा दोस्त फायर जो थियो न त पोइ हुननि अंधाधुंध फायर कई जंहिंमें पोइ जेको ड्राइवर हो गाॾीअ जो कुझु अहिड़ा जेके न इहो सभु थियो हिन ट्रोड़ी फाटक जो इंसिडेंट हिकिड़ी 2-3 ॻाल्हियूं त ॿुधाए थो न त असांखे सन वञणु खपे पंहिंजे लीडर ॾे या कंहिं कॉलेज या यूनिवर्सिटी त घटि में घटि हथियार न खणी वञणु खपनि हिकिड़ी ॻाल्हि ॿियो इहे सभु नामी गिरामी माण्हू आहे न नाले चढ़िया आहे न त उहे इन बस में न चढ़नि न उहो लीडर हुया को फंक्शन हो न त उन लीडर ॿियो इंतज़ाम कनि मिसाल हा बसि पर अॼु त असां ऑब्ज़र्वेशन हंधि उहो सड़े जिते बाहि ॿरे हुननि सां त उते थियो सभु कुझु पंहिंजे अखियुनि अॻियां हुननि माण्हुनि क़तल थींदी ॾिठा उन ते मां नथो ॻाल्हायां
कुझु बि न थियणु खपे, भले हथियार बि हुजनि त बि न थिए, 20 तरीक़ा ॿिया बि आहिनि। हिननि जेको हलायो हथियार त उहो हुननि जो बि त माण्हू थी सघे थो न। इहो बि थी सघे थो, हा। इहो बि थी सघे थो, मतिलबु इहो हो त ऑल वॉज सेट फॉर सम बिग मिसहैप, हुनजो मतिलबु इन स्टेज ते मां तव्हां सां इख़्तिलाफ़ हिन करे थो कयां, हाणे थी वियो आहे रुगो 5 माण्हुनि ताईं न बीहनि हा जे हू क़तलाम ऐं कोस कनि हा न, हा त बस त भरे पई। हा न उहो त हुयो न, पोइ जीअं ई हुननि सरेंडर कयो त को सभिनी खे थोरे गिरफ़्तार थिया, केतिरा उतां ई हलिया विया, केतिरा। ॾिसो मतिलबु इहो एडवेंचर असांजे दोस्तनि में मुंड खां हो, इहो सम्झो त मुंहिंजे भाउ वारा जॾहिं पढ़ंदा हुआ 70s में, 72 73 खां वठी जीअं सिंध में इहो हथियारबाज़ी ऐं इहो अंसर शामिलु हो। मां पाण जेका सिंधी शाम मशहूरु चवंदा आहिनि 1973 वारी सैयद हो जंहिंमें यूनिवर्सिटी, ऐं में 30 मार्च ते मां पाण नंढो ॿार हुउसि, पंहिंजे भाउ वटि घुमणु वियो हुउसि, 5-6 दर्जे जो स्टूडेंट हुउसि, त मां पाण उते बीठो ॾिठुमि स्टेज जे साईंअ जे पोयां यूसुफ जखराणी ऐं ॿियो हिकिड़ो माण्हू स्टैंड गन खयों बीठा हुआ, त साईं जेम्स भले हुनखे पसंदि न करे पर मिलिटेंसी जो अंसर हुयो जीअं सिंध में। पोइ उहो उनजो किथे त कल्मिनेशन थियणी हुई न, पोइ इहे मुख़्तलिफ़ जेके वाक़िया थिया, हादसा थिया, उहो उनजो स्टेट सां तव्हां जेको आहे सो जेके बि हिते वॾा माण्हू हुया, अब्दुल गफ़ार ख़ान हो, GM सैद, सभु अदम तशद्दुद जी ॻाल्हि छो कंदा? इन करे कंदा त ॾिसंदा त बैलेंस ऑफ पावर में असां ना आहियूं, उन्हनि सां विढ़ी नथा सघूं, तंहिंजे करे सियासी जदोजहद जे करे उन्हनि खे कयूं, काउंटर कयूं। त उन में इहो हिकिड़ो एडवेंचरिज़म हो, उनजो अल्टीमेटली एजुकेशन खे बि नुक़सानु थियो, 6 महीना बंदि रहंदी हुई, 12 माण्हू जेलनि में विया, जेलनि में उन्हनि जा पीउ माउ दरबदर। इहा हिकिड़ी अहिड़ी स्टेज हुई जेकॾहिं जीअं सिंध पंहिंजो पाण खे हिकिड़ी एजुकेशनल एक्टिविटी में वधीक खणी वञे हा न, पर ईअं बि न आहे त रुॻो इहो पढ़ियल लिखियल माण्हू आहे। हलीम बाग़ीअ जी शाइरी माण्हुनि खे बर्ज़बान यादि हूंदी हुई, अलाए केतिरा ॿिया जेके आहिनि से सुठा फंक्शन्स थींदा हुआ, लिटरेरी वेहकूं थींदियूं हुयूं। हाणे तव्हां ॾिसो इहो कॾहिं आहे, 40 साल गुज़री विया न। मां तव्हांखे रुॻो 2 मिंट जेकॾहिं ॾियो त मां तव्हांखे हलीम बाग़ीअ जी उहा 40 साल पुराणी शाइरी ॿुधायां। हिन हसीन राति में हसीन काइनात में भॼी भुरी पियो आहे मन, थकी टुटी पियो बदन, ऐं चांदनीअ जे चाग में ऐं बैंसरीअ जे राग में को बि चस चाव न आहे, को बि लाव साव न आहे। ॼण त जोति पई जले, ॼण को मास पियो वले, रगुनि में ॼण उमाड़ियूं, हियांव ते ॼण कातियूं, निराड़ थो ठकाव ॾे, अखियुनि में राख थी पवे। वॾनि वॾनि माण्हुनि ऐं सालकनि अकाबरनि केतिरो न सोचियो, केतिरो न लोचियो, ॼमार भरिजी सोच मां हेॾी लोच पोच मां, थियो खणी त छा थियो, पले बि छा भला पियो। शहर सूझ जंत छा, राग मोख जंत छा, गुलाब पोख जंत छा, अतर ओत जंत छा। अदब खणी अदब ॾिजे, वाइस पुर गज़ब ॾिजे, ॾिजनि बि ॾस निजात जा, ॾिजनि बि घस निजात जा। ही बुखूं ही ॾोझरा, ही वॾे धणियुनि जा मोचड़ा, कणे कणे ले कुरनिशूं, गभे गभे ले बंदगियूं, ही गभे गभे ले बंदगियूं, बुखनि जो बुख जवाणियूं ऐं सूंहं जूं निशानियूं, हटनि ते 3 वाल थियनि ऐं ॿारड़ा सवाल कनि, ॾकनि हथनि में किश्तियूं, रोई ॾियनि जे पिंबड़ियूं, कंहिंजी माउ विकी वई, कंहिंजी भेण वाक पई। अखियुनि में धूड़ लट भरे, कछनि में डिगरियूं धरे, डिघी डिघी कतार में गभे जे इंतज़ार में, नौजवान पिया रुलनि ऐं सीअ में पिया कंबनि, नंढा बचा धणार जा ऐं वाह उतर पार जा, रिलीअ बिना सबड़ बिना, थधे रो मथां मथां। हाणे मूंखे ॿुधायो त इहा शाइरी 40 सालनि खां पोइ बि असांखे यादि आहे। अलाए केतिरी शाइरी यादि आहे, ऐं डिघी डिघी, ऐं केतिरा दफ़ा केतिरनि ई माण्हुनि चई हूंदी, ॿुधाई हूंदी, ऐं उन में एतिरो सहर बयानी ऐं जादू हो जो असांखे अॼु ॾींहं ताईं यादि आहे। हाणे इहा तव्हां एफर्ट त का कोन कई। या उहो हलीम जो हिकिड़ो ॿियो ज़बरदस्त शेर हुयो, हिन वक़्तु वेरीअ जे हथां झटिजी वञूं तूं मां मतां, रत बाहि वारी राति में, बारूद जे बरसाति में, कोसाण आ काढ़ो बि आहे, लहसूं बि हिन साड़ो बि आहे, तोखे न कल मूंखे न कल, या हिन पल या हुन पल,
दूहे ॼरियुनि जी हीअ उछल ओॾो करे पंहिंजो अजल हिते केरु थो ॼाणे पिरी छा वक़्तु थो आणे पिरी छा वक़्तु थो आणे पिरी धुंधकार पुठियां छा ख़बर वेरी हुजे घातो हुजे पंहिंजो अजल आतू हुजे हू गुड़ वातियूं पियूं गुड़नि सड़कुनि ते हू गुड़ वातियूं पियूं गुड़नि सड़कुनि ते लाशनि जा सथा बेघर बाणनि जा जथा बेड़ा जलनि वस्तियूं जलनि बेड़ा जलनि देरा जलनि फुल वाड़ियुनि जा फुल छणनि भोरा ऐं पोपट बुल हणनि चंपा जूं कलियूं खोइजनि ऐं लौंगनि जूं मुखड़ियूं लोहिजनि ही सभु थियणु थी थो सघे कंहिंजो जीअणु थी थो सघे मोजा पिरी भोरा पिरी ही पल खणी थोरा मां इहा शाइरी तव्हां मुसलसिल पिया पढ़ंदा हुआसीं अदबी वेहकूं मुशाइरा त इहो बि वरी सिंधु यूनिवर्सिटी जो हिकिड़ो हिसो तमामु सुठो हिसो हो त सिंधु यूनिवर्सिटी में जेकॾहिं इहो खामखा जो पॉलिटिकल एडवेंचरिज़म न थिए हा न उन ते कॾहिं ॻाल्हि थी तव्हांजी? हा बिल्कुलु थींदी बल्कि असां ग्रुप हुआसीं न असां ग्रुप न उन ग्रुप जी हैसियत में तव्हां ॿियनि ग्रुपनि खे चयो त हीअ रस्ता ग़लति अथव? हा बिल्कुलु चवंदा हुआसीं पर हाणे अहिड़ो माहौल न हो ॿिए खे ॿुधाइण जो। उते न उते ओवरऑल हेड होल्ड इहो हो त क्रिमिनल्स बि अची रहंदा हुआ ॿाहिरि जा वरी उन्हनि सां उन्हनि जा वास्ता बि हुआ वरी एजेंसियुनि जी बि इन्वॉल्वमेंट हुई कहिड़ी ख़बर उहे चाहींदा बि हुजनि त इहे भले उन में हुजनि इन पावर में या उन में मज़बूत हुजनि ऐं उन्हनि खे इंतिज़ामिया बि फंडिंग बि कंदी हुई गाॾियूं बि ॾींदी हुई सभु शयूं थींदियूं हुयूं त इहे इन जे करे जेके बि अचनि पिया न ॿाराड़ियुनि मां या नंढनि कॉलेजनि मां या इंटीरियर मां माण्हू त उहो अज़ ख़ुदि उन्हनि खे इहा शइ फैसिनेट पई करे थोरो दहमान उते त पिया हा न माइटनि जे मोचड़े में त हिकिड़े बंदि माहौल में हिते अचनि पिया आज़ादी बि हुई सभु कुझु हुयो ॻाल्हि बि हले पई त उन घणो पियो तवजो थिए इन बेख़्याली में तव्हां बि इंटीरियर सिंध चवंदा आहियो? छा चइजे इंटीरियर मां अंदरूनी सिंध मां उत्तरी सिंध खणी चइजे अंदरूनी सिंध जी बैरून छा आहे? माना असां ॾिसूं कंहिं बि शइ जी अंदरून हूंदी त बैरून हूंदी बैरून इंटीरियर हूंदी त एक्सटीरियर हूंदी। एक्सटीरियर इनाम शेख बि जॾहिं चवे इंटीरियर सिंध हाणे मां छा कयां भाई हाणे ॻाल्हि इहा आहे त इहो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी बि ख़ुदा जी हुनखे उन ते पोइ ईंदासीं उन खां अवल जेको ॿियो ख़ुदा जो बंदो पढ़ियल ॻरियल ॾिसो न हाणे तव्हांखे ख़बर आहे भला सिंधी अंग्रेज़ न चवंदो हलो ठीकु आहे सिंध में ख़्वातीन हज़रात जो तव्हां वटि अल्टरनेट न चओ न औरतूं ऐं मर्द असांजूं नारियूं ऐं मर्द शुरू कयो न इनखे को स्टैंडर्डाइज़ेशन थिए न और मिसाल जॾहिं लेडीज़ एंड जेंटलमैन आहे इहो आहे इदारनि जो कमु त उहे इन्हनि शयुनि खे स्टैंडर्डाइज़ कनि जंहिं इदारे जो ख़ुदि जो नालो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी आहे मां हुन में सिंधी रुॻो हिकिड़ो आहे न सिंधी ॿोली अख़्तियारी आहे सिंधी ॿोलीअ जो बाअख़्तियार इदारो हाणे जंहिं बि नाले में हरफ़ जर ऐं हरफ़ जुमिलो विझंदो हुनजो इम्पैक्ट थिए थो दुनिया में हिन महिल ताईं इहो असांजो नओं चेयरमैन असांजो दोस्त आहे जॾहिं आयो त मां अचण सां इहा ॻाल्हि कई त उहा हुनखे थोरी उगरी लॻी यार मां अञा वेठो न आहियां तूं इहा ॻाल्हि थो करे सिंधी इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी भला छो न था तव्हां जेको आहे सिंधी साहत जा अलाए केतिरा इदारा इन्हनि इंडिया में ठाहिया आहिनि ॿिनि हंधि तव्हां असां नबोजन तव्हां ठाहियो असां पंहिंजा कॉइन नथा करे सघूं सिंधी अदबी बोर्ड उन में जेको आहे सो या सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में रुॻो सिंधी आहे बाक़ी लैंग्वेज अथॉरिटी ॿई इहा असांजे ॿोलीअ ते जे इन्हनि पहलुअनि ते का ॻाल्हि ॿोली नथी थिए तंहिंजे करे इन करे अॼु खां पोइ तव्हां इंटीरियर सिंध जे बदिरां उत्तर सिंध चवंदव लाड़ चवंदव विचोलो ॾिसो न छो न चऊं भला ॿुध मिसाल अंग्रेज़ जो चवंदो हा उहो ठीकु आहे पर मिसाल कराचीअ में ॾिसो हाणे असांजी वॾी कंसंट्रेशन आहे ठीकु आहे जेकॾहिं असां कराचीअ खां बाक़ी सिंध जो तज़किरो करणु चाहियूं हा लाड़ केसि ताईं हेॾे बदीन असां टे अखर इस्तेमालु कयूं अदा कराची ऐं उत्तर विचोलो न जॾहिं सिंध जो ज़िक्र हुजे त सिंध चओ जनरली सिंध हा सिंध जॾहिं कराची हुजे त कराची हा अपर उत्तर न इहो त साती परगणो हे नौशहरे ऐं इहो सॼो साती आहे अॼु जो कोन्हे
असां मिसाल चऊं था असां छा आहे उर्दू मीडिया जे असर में अची वियासीं। न मिसाल असां चऊं था त अदा इहो रुगो कराची हे जेको मिसाल MQM या ॿियूं भेरियूं चवंदी हुआ कराची कराची और सिंध था चवनि, चऊं था त असां कराची ऐं अंदरूनी सिंध था चवनि, असां बि इहो ई था चऊं। असां हुनखे काउंटर करणु चाहियूं त असां चऊं न बाबा कराचीअ खां सवाइ बि सिंध आहे त न इन करे हाणे डॉन TV ॾिसंदव न, उहे अथव कराची समेत सिंध। हा फर्स्ट क्लास बस सही आहे, मतिलबु हा। जेकॾहिं थिए थो त असां त तव्हां ख़बर आहे मुहाजिर लफ़्ज़ सुठो न आहे, उर्दू ॻाल्हाइण वारा छो न भला, उन्हनि जी ॿोली बि हुजे न भले। हा हा सही आहे। इहो ॾिसो इहे इमला इंशा जा ऐं स्टैंडर्डाइज़ेशन जा मसइला इहे असांजे इदारनि जा आहिनि। ख़ुदि अख़बारूं असांजूं ॾिसो, असांजा इदारा ॾिसो, उन्हनि जो हाल इहो त हाणे हिकिड़ो वॾो हाणे तव्हां पढ़ी मास्टर्स करे फर्स्ट क्लास फर्स्ट सिंध यूनिवर्सिटी छॾी जी कहिड़े साल में? 76 77? 1988। अच्छा हेॾे आया हो 88। ज़िया अञा आहे? हा अच्छा छो जो अगस्त 88 में अञा तव्हां लिखणु शुरू न कयो आहे? लिखण त ॾिसो न ईअं नंढे हूंदे खां जॾहिं पाण ॿारनि जे बारे में हूंदा हुआसीं न त गुलनि जहिड़ा ॿारड़ा में हा इदारा गुलशन अदब टंडो मोहम्मद ख़ान जेको अयाज़ पाटोली निकिरंदो उन में मिड़ई कचूं फिकियूं न उनखे छॾियो, हा पर पोइ बाक़ाइदा लिखणु कॾहिं शुरू कयो? बाक़ाइदे लिखणु जेको आहे उहो हिकिड़ो तमामु दिलचस्प किस्सो आहे। हिकिड़ी नंढड़ी साईअ खां। नाज़रीन नंढड़ी साईअ खां पोइ हाणे लेखक साम्हूं थो अचे, असां सां गॾु रहिजो।